नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर में खबर ॾींदा हलूं त राणीपुर में मंगी वेलफेयर एसोसिएशन सखर डिवीज़न के अगवान शहजादो खान मंगी पारां सीनियर सहाफ़ी कुर्बान अली मंगी के मंगी वेलफेयर एसोसिएशन ज़िले खैरपुर जो सदर मुक़रर कियो वियो। कुर्बान अली मंगी के सदर मुक़रर थियण ते मंगी बिरादरी ज़िले खैरपुर के मुख़्तलिफ़ शहरन में आयल मौजूद शख्सियतन गुलन जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं। इन हवाले से पेश है राणीपुर में अवामी न्यूज़ के रिपोर्टर नदीम शेख जी रिपोर्ट। नाज़रीन, असां इन वक्त मौजूद आहियूं नेशनल प्रेस क्लब राणीपुर में, जिथे सीनियर सहाफ़ी कुर्बान मंगी के मंगी वेलफेयर एसोसिएशन ज़िले खैरपुर सदर थियण ते ज़िले के मुख़्तलिफ़ शहर में आयल मंगी बिरादरी पारां आजाऊं ॾिनो विया, गुलनि जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं आहिनि। अचो त हिते आयल मंगी बिरादरी के माण्हुनि ऐं नए चूंडियल सदर कुर्बान मंगी सां ॻाल्हि ॿोल कंदे छा चवणु आहे। तमामु वॾी ख़ुशी थी आहे त अवां ॾिसो त ॿियनि तंज़ीमुनि में भी असीं ख़िदमत कयूं था, तंज़ीमुनि में कमु कयूं था, पर अॼु इहा ख़ुशी वॾी थी आहे त पंहिंजी बिरादरीअ जे लाइ हिकु मौक़ो मिलियो आहे जंहिंजी ख़िदमत करण जे लाइ। ऐं ही पंहिंजी बिरादरीअ जी जेकॾहिं ख़िदमत माण्हू कंदो त उन में अलाह साईं बि राज़ी आहे। उन जे करे मूंखे वॾी ख़ुशी आहे त अॼु मां पंहिंजे बिरादरीअ जे विच में आहियां। इंतहाई ख़ुशि आहियां मरकज़ी क़यादत जो असांखे ॼण महबूब भॻवानु ॾिनो अथऊं। बसि मूं वटि ॿिया जुमिला न आहिनि। साईं जन असांजी त उम्मीद आहे साईं जन में असांजी जो असांजो जेको आहे भरपूर साथ ॾींदा। शुक्रगुज़ार आहियूं सखर जो हाजी शहजादो मंगी साहब जन जा जो जिन असांखे ज़िले सदर ते कुर्बान मंगी साहब ॾिनो, जेको ॾुख सुख में हिन तरह जी जेका मंगी बिरादरी आहे उनजी हेल्प कंदो आहे। इन जे करे असां ख़ुशी जो इज़हार कयूं था ऐं निहायत शुक्रगुज़ार आहियूं हाजी शहजादो मंगी साहब जन जा जो असांखे कुर्बान मंगी साहब जहिड़ो सदर ॾिनो। नाज़रीन, तव्हां हिते आयल मंगी बिरादरी के माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। मुंहिंजो चवणु आहे त असां मंगी वेलफेयर एसोसिएशन जे मरकज़ी अॻवान शहजादो खान मंगी जा निहायत ई शुक्रगुज़ार आहियूं जे हितों जे बहादुर अॻवान ऐं सहाफ़ी कुर्बान मंगी के ज़िले खैरपुर जो सदर मुक़रर कयो आहे। उन मौक़े ते कुर्बान मंगी जो चवणु आहे त मां पंहिंजे अॻवाननि जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे इहा ज़िम्मेवारी सूंबी आहे। मां पंहिंजे वसार पंहिंजी बिरादरी जी ख़िदमत जारी रखंदुमि। जी वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।